नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा नालो ठुल खां त ठुल ऐं भर पासे में मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु नींगरी फोत थी वई आहे। ॻोठ मनू सरकी में ॿुधायो वञे पियो त 8 वरें जी अक्सा सरकी मलेरिया विगे फोत थी वई आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं ठुल खां त ठुल ऐं भर पासे में मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु नींगरी फोत थी वई आहे। ॻोठ मनू सरकी में 8 वरनि जी अक्सा सरकी मलेरिया वगे फोत थी वई आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। ठुल ऐं भर पासे में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु नींगरी फोत थी वई आहे। ॻोठ मनू सरकी में 8 वरनि जी अक्सा सरकी मलेरिया वगे फोत थी वई। इन सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठुल मां धरती टीवी जो रिपोर्टर यासिर कंगराणी। जी यासिर, आगाह कजो, ठुल में जेको आहे सो मलेरिया ते ज़ाब्तो न पियो अचे ॾींहों ॾींहुं। जी बिल्कुलु, तलके ठुल जे अंदरि मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। सिहत खाते जे लापरवाही सबबि वधीक जेको आहे सो हिकु ॿार जेको आहे सो फोत थी वियो आहे। अॼु ई साॻिए ॾींहं में जेके आहिनि ठुल तलके अंदरि 4 जेके आहिनि उहे ॿार फोत थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे 4 सालनि जी अक्सा सरकी मनू ॻोठ जी रहवासी जेकी आहे उहा मलेरिया वगे फोत थी वियो आहे। ॻोठ दोस्त मुंद भंगर जो रहवासी 2 सालनि जो शाहिल आहे भंगर बि जेको आहे उहो फोत थी वई आहे। ऐं ॻोठ माणिक जमाली में नींगरी अली जान ऐं ॻोठ साॻी माणिक जमाली में जेको आहे फराज़ अली जमाली मलेरिया वगे फोत थी वियो आहे। अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल बि तलके इस्पताल ठुल जे अंदरि मलेरिया जा जेके आहिनि उहे जेके वैक्सीन आहिनि उहे जेको आहे ॿारनि खे न पिया कया वञनि ऐं जेको आहे का मलेरिया जे मरीज़नि लाइ का बि अहिड़ी जेको आहे सो कैंप बि जेको आहे क़ाइमु न कई वई। तंहिं करे जेको आहे हिते जेकी मलेरिया जेकी सूरत हाल आहे उहो इंतिहाई ख़तरनाक थी वियो आहे। हितां जे शहरनि जेको आहे सो डिप्टी कमिश्नर जेकाबाद सां मुतालबो DHO जेकाबाद सां मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेको तलके ठुल जे अंदरि जेके मलेरिया जे वैक्सीननि में जेको आहे सो कमी आहे उहा खोट ख़तमु करे हितां जे शहरनि खे ऐं मरीज़नि खे रिलीफ ॾियणो। जी यासिर, अवां जी वॾी महिरबानी।